साईं हीअ ॻाल्हि आहे त असां सां हुकूमत जो तावन को बि न आहे। जे हुकूमत जो तावन हुजे न त इनशाला असांजा मेला ही तमामु जारी थींदा रहनि। त उन में ही असीं पाण ही जेके पाण जेके असां शौक़ीन आहियूं, ही असीं पाण जेको हुनजो सुवारनि जो अचणु वञणु उठनि जो खाधो पीतो हर शइ उहो असीं पाण कंदा आहियूं। हुकूमत खे असांजो गुज़ारिश अपील आहे जे असां सां तावन करे न त अल्हम्दुलिल्लाह इनशाला त ही मेला तमामु अरूज ते थींदा रहनि पिया। महीने खे अचणु खपे जेको आहे सो हिते हिननि खे बिल्कुलु इनाम ॾे, हिन जो हक़ आहे वीचारनि जो चारनि था। ही पुराणी सिंध जी सकाफ़त आहे सिंध जी, हिनखे उजालो कजे, हिनखे विञाइजे न। अलाए कहिड़ा कहिड़ा टेक्निकल दौर अची विया आहिनि, हिननि वीचारनि जो जेको आहे सो इंसाफ़ हक़ हिननि खे मिले। हक़ीक़त में ही वॾी हिकिड़ी सूंह आहे सिंध जी सूंह आहे, सकाफ़त आहे। एमएनए अचनि ॿिया जेके हिते यूसी जा आहिनि, जेके चेयरमैन हलनि वाइस चेयरमैन जेके बि आहिनि इहे अचनि, हिननि खे इनाम वग़ैरह जेको अॻिते पोइ हाणे तूं वधीक ॻाल्हाए। जी न, ये असीं पंहिंजे मर्ज़ी ते कंदा आहियूं, सरकारी सतह ते न कंदा आहियूं। पंहिंजी मर्ज़ी जी हा, पंहिंजी मर्ज़ी ते कंदा आहियूं। जी हा, पंहिंजी मदद पंहिंजी हीअ असांजी असुल खां ॾाढाणी पर आहे। उन हिसाब सां यको इहो मेलो कंदा आहियूं। पंहिंजो ॾाढो बि रखियल आहे, उन हिसाब सां यको ॾाढे खिरा ते कंदा आहियूं। ऐं उठ बि मेला इहे घुमंदा आहिनि। जी हा, ही सरकारी सतह ते थियनि। असीं गवर्नमेंट खां अपील कयूं था त असांखे त कुझु मदद या कुझु असांखे ॾियो वञे त असीं ही मेलो वधीक थिए। असां उतां करे वठी ईंदा आहियूं। हाणे असां सुवार पी छॾे ॾिनी आहे, पीरसन थी विया आहियूं। ऐं हाणे वरी ही मुंहिंजो दोस्त भाउ महिर सालीअ पट जो, उतां खां आणे करे वरी ही शौक़ु असां करियूं था। ऐं इनशाला उमेदु आहे त जेतिरे हयाती आहे तेरे मेल इहो शौक़ु हलंदो रहे। नाला ॿुधायो कहिड़े कहिड़े क़िस्म जा नाला साईं नाला त उहे ॿुधाइमि त माना हर इलाइक़े जो उठ जो पंहिंजो हिसाबु किताबु आहे, नसुल जो हिसाबु किताबु आहे। त किथे जो उठ नसुल वरी 50 उठ हिन खां बहितर आहिनि, सुहिणा आहिनि, वधीक बहितर आहिनि। केतिरो टाइम लॻे थो हिकिड़े उठ खे माना तयारु करण में? त जे उठ जाम वॾो आहे त सुवार कारीगरनि त महीने ॿिनि में तयारु करे वेंदा आहिनि। जे असीं नंढा घोड़ा वठी ईंदा आहियूं त पोइ उन ते 2 साल बि लॻी वेंदा आहिनि, साल बि लॻी वेंदो आहे। ख़र्चु अचे थो माना? ख़र्चु ज़रूरी ईंदो से। ख़र्चु त हाणे सुवार बि अचे थो परे परे खां, त हुनजा किराया आहिनि, भाड़ा आहिनि, ख़र्चा आहिनि, उहो अचे थो। हिते उठ खे बि माल को खाराए पियारे थो, तॾहिं हेॾियूं रांदियूं ऐं हीअ रवाज करे थो। ही तव्हां पंहिंजे हिसाब सां चओ था, जंहिं ते फोटे फ़कीर जी वरसी मल्हाई वई, भला हुकूमती लेवल ते कोई प्रोग्राम में तव्हां विया? साईं असां हुकूमत लेवल ते हिकिड़ो मेलो थियो हो हिते, असांजे खारहोड़ तरियां पाण घुमाईंदो हुउसि। उन हिते पुराणे टाइम में मुंहिंजो किताबु ठहियलु आहे, जंहिं किताब जो नालो झांगियुनि जी झुंगार आहे। दरगाह शरीफ़ ते अॼु बि मिलंदो, जंहिं मुंहिंजो फोटो बि आहे। उठ मुंहिंजो ड्रम ते 4 पेर ॾियो बीठो आहे, उते बि सलाम कयो आहे। पोइ जेके हुकूमत जा माण्हू आहे टोटल मूंखे इंसाफ़ ॾिनो। उन खां पोइ वरी कॾहिं कोन अहिड़ो प्रोग्राम हुकूमत जे मेले में असां न विया आहियूं। बाक़ी ॿाराड़ीअ जा हीअ असांजो अशरफ राजर भाउ आहे, जेके हुकूमत अहिड़ा प्रोग्राम करणु खपनि, अहिड़ा करणु खपनि त पोइ त असां शौक़ु अञा वधायूं। असां शौक़ु अहिड़ा हुकूमत ॾिकंदी त असांखे शौक़ु वधंदो। ऐं असांजा नवां जवान हाणे तयारु थी विया आहिनि हिते असांजे मुल्क में, त असांजा शागिर्द उहे बि तयारु थी विया आहिनि। ऐं वरी ही परे खां ॿाहिरि बि असांजा दोस्त आहिनि, हिन खे बि वठी था अचूं त अहिड़नि मेलनि में ज़रूरी अचिणो थो पए। ऐं शौक़ु थिए थो, ही जानवर जो शौक़ु सकाफ़ती आहे, इन जे शौक़ सां थींदो आहे कमु। अस्सलाम वालेकुम।